जी नाज़रीन, खबर शामिल कंदा हलूं खानपुरमहेर माता खानपुरमहेर वेझो ॻोठ क़ाइममहेर में ॻोठ जी आसाइश वारी ॿिनि विच में हलंदड़ ڇڪताण वारो मामलो हाई कोर्ट सखर जे हुकम ते रेवेन्यू खाते खैरपुर जी टीम पहुची झेड़े वारे ज़मीन जी माफ़ कई। ॻोठणनि जो पाक किताब खणी ॻोठ जी आसाइश ॾिनल ज़मीन मां हिसो ॾियण जो मुतालबो। ख़बर मूजिब खानपुरमहेर वेझो ॻोठ क़ाइममहेर में ॻोठ जी आसाइश वारी ज़मीन जी मामले तां ॻोठ क़ाइम जे रहवासी घोट के वासी यासीन शाह विच में हलंदड़ ಛڪتاڻ बरकरार आहे, जॾहिं त घोट के वासी यासीन शाह पारां हाईकोर्ट सखर में दाख़िल करायल दरख़्वास्त ते रेवेन्यू खाते खैरपुर जे सर्वे टीम तपेदार असर शहर जी अॻुवाणी में ॻोठ क़ाइममहेर में पहुची झेड़े वारे ज़मीन जी माप कई।